सुबह का वठी करे अवा हिना मौसम गर्मा में सख्त गर्मी में वेही करे एक जाइ ते वेही करे जीअं टिक लगाए करे कोई माण्हू वेही रहंदो आहे सुरंदो ई हेॾे होॾे न आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां वेही करे इन जो मुज़ाहिरो कयो आहे त हक़ीक़ी माना में जेकॾहिं आशिक़ हुसैन जा आहिनि त मशहूरी शरीफ़ वारे साईं जा गुलाम आहिनि। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हांखे हेॾो पढ़ायो आहे सुभान अल्लाह चओ या न चओ तव्हांजी मर्ज़ी आहे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह जीअं त हीअ अक़ीदे जे पुख्तगी जी महफ़िल भी आहे। असांजा घणा दोस्त बाद में चवंदा आहिनि साईं माण्हू चवनि पिया त महफ़िल ज़िक्र हुसैन जी अहल बैत अतहार जे शान जी महफ़िल उन में वरी तव्हां सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जूं ॻाल्हियूं कयो पिया ऐं मुंहिंजा अदा उन्हनि माण्हुनि खे ऐं उहे माण्हू वरी असांखे बि चवंदा आहिनि त इहो भलो अमल न आहे। उन्हनि जेके हक़ जा दाई आहिनि न उन्हनि खे चइजे थो ऐं हक़ जा दाईओ इहो हक़ चवणु जेकॾहिं तव्हां हक़ चवणु सिखिया आहियो न थोरो अॻिते सुरी वञो कंहिं खीमे में घिरी वञो उते बि वञी करे इहो हक़ चओ हक़ जो कलमो उते बि वञी करे बुलंद कयो। या जेके मथे उघाड़ा वेही करे फैशनी ज़ाकिर वेही करे सरेआम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबनि सगोरनि जी तनक़ीस कंदा आहिनि कहिड़नि ॾींहंनि में अहल बैत अतहार जे ज़िक्र वारनि हिननि भलारनि ॾींहंनि में उन्हनि खे बि इहो हक़ जो कलमो चओ उन्हनि खे बि एतिरो चओ त यार हे ॾींहं अहल बैत अतहार जा आहिनि अहल बैतनि जे ॾींहंनि में वरी तव्हां असहाबनि सगोरनि खे बुरो भलो छो था ॻाल्हायो ऐं मुंहिंजा अदा उन्हनि खे बि तव्हां इहो हक़ चओ त हीअ महफ़िल अक़ीदे जे पुख्तगी जी बि आहे। अवां सभिनी खे इहो पैगाम ॾिजे थो ख़ुदा जी इज़त जो कसम जेको माण्हू न चवे थो त अहल बैतनि जे प्रोग्राम में असहाबनि जो ज़िक्र न कयो उहो हक़ीक़त में हिकिड़ी वॾी प्रोपेगेंडा करे रहियो आहे साज़िश करे रहियो आहे। कहिड़ी उहो चवे थो त मां हिननि जे अकाबरीन खे ॻाल्हायां असहाबनि सगोरनि खे सरेआम वेही करे ॻाल्हायां ऐं हिननि जो ज़हन इहो ठाहियां त बाबा अहल बैतनि जे ॾींहंनि में असहाबनि जो ज़िक्र न कबो आहे त जीअं हे दिफ़ाई पोज़ीशन में बि न अचनि यानी असहाबनि सगोरनि जो दिफ़ा करण जे लाइ बि तयारु न हुजनि। अल्हम्दुलिल्लाह इहा उन्हनि माण्हुनि जी भुल आहे ख़ुदा पाक जी इज़त जो कसम आहे जमात अहले सुन्नत उहा हक़ वारी जमात आहे जो जॾहिं अहल बैत अतहार जी बेअदबी भी कई वई असां वटि ॾींहंनि जो कोई बि क़ैद कोन्हे को जॾहिं हिकिड़े माण्हू बकवास कई त हसनैन करीमैन अहल बैत न आहिनि त हिन हक़ जे मिंबरनि रबीउल अव्वल शरीफ़ जे तकरीरनि में इमाम आली मक़ाम जा किस्सा ऐं शान बयान करणु फरमाया। अल्हम्दुलिल्लाह उहा हक़ वारी जमात आहे जेकॾहिं असहाबनि सगोरनि जी तनक़ीस कई वेंदी ख़ुदा जी इज़त जो कसम आहे हुसैनी पैगाम इहो ई आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथां दीन जे शाहिदनि जे मथां जॾहिं बि कोई हमलो कंदो त उनखे हर महाज़ ते इंशाअल्लाह तबारक व तआला असां दिफ़ाई पोज़ीशन में जवाब ॾींदा रहंदासीं। अचो त आला हज़रत अज़ीमुल मर्तबत जो ही शेर दोहराए करे पंहिंजे अक़ीदे खे रासिख़ कयो। अहले सुन्नत का है बेड़ा पार मां चवां अहले सुन्नत का है तव्हां सभई हथ बुलंद करे चवंदो बेड़ा पार अहले सुन्नत का है अहले सुन्नत का है असहाबे रसूल नज्म है और नाव है इतरत रसूलुल्लाह की इनई मोहब्बत इनई अकीदत इनई अकीदे जी गाल के अॻिते वधाइण जे लाइ ऐं जमात अहले सुन्नत कासमिया जे बेहतरीन खतीब जेको खतीब भी हर महाज़ ते अहले बातिल के ललकारींदो आहे सोशल मीडिया जे महाज़ के मुस्तहकम अंदाज सां संभालियो वेठो आहे। यकीनन मुंहिंजी मुराद हज़रत अल्लामा व मौलाना करीम बख्श मशहूरी उन्हनि आहे पाण अचनि पंहिंजे नूरानी रूहानी इरफानी बयान सां शुरकाए महफ़िल जूं दिलियूं मुनव्वर मुस्तफ़ीज़ करण फरमाए।